मोहब्बत सा दरूद शरीफ पढ़ो। वहां के इंतजार न कराया, मां पंहिंजो वाइस शुरू कया। सब पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सभी पढ़ो सल्लल्लाहु अलैका या। शाबाश, बधाए चल आवाज बधाए। अॼु को बुझा कदे बधाण ॿीहर न चवंदो मां। जेके भी वेठा आयो मुझे महबूब जा आशिक आयो, सभई मुझे सुने सा सच्ची मोहब्बत रखण वारा आयो। सच्ची मोहब्बत सा पंहिंजे इश्क वारे अंदाज में बुलंद आवाज सा पढ़ो सल्लल्लाहु अलैका या। वाह वाह, केॾो मज़ो। सलात मुझे सुहणे नबी जी, दुआ बे आहे दवा बे आहे। सलात मुझे सुहणे नबी जी, दुआ बे आहे दवा बे आहे। सलात मुझे सुने नबी जी, सलात मुझे सुने नबी जी, दुआ भी आहे दवा भी आहे। कथे समूरन मलाइकन सा जा पाण पढ़ंदो खुदा बे आहे। सलात मुझे सुने नबी जी, सलात मुझे सुने नबी जी, दुआ भी आहे दवा भी आहे। दुआ भी आहे दवा भी आहे। अगर जियारत करण तो चाही मिठे मुहम्मद करीम जी तू। चौदह सुभान अल्लाह। ओ छा कर जिक्र ज़ियादा सलात जे साण थींदी ज़ियारत अता बे आहे। सलात मुझे सुने नबी जी, सलात मुझे सुने नबी जी, दुआ भी आहे दवा भी आहे। सलात मुझे सुने नबी जी, सलात मुझे सुने नबी जी, दुआ भी आहे दवा भी आहे। दुआ बे आहे दवा भी आहे। मुझा भावरो रब करीम जी कुदरत अजो आवाज आडो मुख्तसर लफ्जन में अर्ज करण तो चाया। कुरान बुधंदा वञो, उन जो तर्जुमो ऐं तशरीह ॿुधंदा सम्झंदा वञो ऐं पंहिंजे दिलनि खे वरी उजरो बणाईंदा वञो। छो त क़ुरान क़ल्बनि तां कट लाहींदो आहे। तिलावत बि ॿुधो ऐं उन जो तर्जुमो ऐं तफ़सीर बि ॿुधंदा हलो। अल्लाह ताला फरमायो तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुव अला कुल्लि
शैइन क़दीर। बरकतुन वारो आ उहो अल्लाह जंहिंजे कुदरत वारे हथ में हिन सॼे जहान जी बादशाही आहे ऐं उहो अल्लाह हर शइ ते ज़बरदस्त वसवारो आहे। ॿुधो मुंहिंजा सोना मता थोरो एक्सप्लेनेशन भी कंदो हलांस। मुसलमानो रब जा बानो मता समझो त अल्लाह हिक मुल्क जो मालिक आ। मुंहिंजा भाउरो ही दुनिया ही कुर्रे अर्ज़ ॾिसो था, हीअ रूए ज़मीन मुल्कन में विरायल आ। पाकिस्तान जी सरहद आ, अफगानिस्तान जी सरहद आ, इएं तव्हां हलिया वञो जापान जी सरहद आ। हीअ ज़मीन सरहदुनि में विरायल आ। इन जे करे इन्हनि खे मुख़्तलिफ़ मुल्कन जे नालनि सां सॼो वेंदो आ। पर मुंहिंजा भाउरो तव्हां ऐं असांजे लाइ ही दुनिया मुख़्तलिफ़ मुल्कनि ते मुश्तमिल आ, पर मुंहिंजे रब करीम जे आॾो हिकिड़ो जहान आ। थोरो ॻाल्हाईंदा ज़ोर सां। इन्हनि वरी मुल्कनि ते मुंहिंजो रब कुदरत वारो बि आहे, सम्झो था। अॻिते अल्लाह ताला फरमायो अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला वहुवल अज़ीज़ुल गफ़ूर। जय हयाती पैदा कया। मुसलमानो अल्लाह मौत ऐं हयाती न जे लाइ पैदा कया त तव्हां खे आज़माए। रब साईं तो फरमाए लियब्लुवकुम, अव्हां खे आज़मायो वञे त अव्हां मां अमलन में केरु भलो आ। ऐं उहो अल्लाह ज़बरदस्त ऐं बख़्शणहार बि आहे। यार हथ बुलंद करे नथा चओ सुभान अल्लाह। समझदा अचो था। मौत भी पैदा कयई त हयाती भी पैदा कयई। तव्हां ऐं असांजो रब न करे को अज़ीज़ गुज़ारे वेंदो आ। चवंदा आहियूं छो गुज़ारे वियो, अञा हुजे हा। हयाती पैदा कयई त मौत छो ख़लक़ई। मुंहिंजा भाउरो इन जो मक़सदु इहो अल्लाह साईं थो चवे त मां ॾिसां हयाती इन जे लाइ ॾिनी तमाम ॾिसां तव्हां मां केरु भला अमल थो करे, केरु पंहिंजो पाण खे सुधारण जी कोशिश थो करे, केरु नेकीअ जे रस्ते ते हली रहियो आहे, केरु बुराईअ जे रस्ते ते हली रहियो आहे। हालांकि अल्लाह खे सॼी असांजे अमलनि जी ख़बर आहे, पर जेको तव्हां ऐं असां कयूं था उन्हीअ ते इंसान बि शाहिद आहिनि, मलाइक शाहिद आहिनि, मुंहिंजो अल्लाह बि ॾिसी रहियो आहे। रब थो फरमाए इन जे करे मां हयातीअ खां पोइ मौत पैदा कयो आहे, ॾिसां तव्हां मां अमल भला केरु थो करे। अल्लाह अल्लाह अल्लज़ी ख़लक़ सबअ समावाति तिबाका मा तरा फी ख़ल्क़िर रहमान मिन तफ़ावुत फर्जिअल बसर हल तरा मिन फुतूर। अल्लाह साईं तो फरमाए त उहो अल्लाह जंहिं सत
सत आसमान हिक ॿिए जे मथां पैदा फरमाया पोइ ऐं ॾिसण वारा ॾिस त तोखे आसमान में का किथे डार नजर आई का फोट नजर आई अल्लाह ताला जल जलालू मन वालू दो फरमाए त ॾिसण वारा तोखे पंहिंजे रहमान जे खिलकत में को नुक़सान या ऐब नजर न ईंदो। थोड़ो ॻाल्हाईंदा त चओ मुंहिंजी ॻाल्हि सम्झो था अलाए न अब ॿारनि खे त बस करायो ज़िक्र करे चओ ला इलाहा सभई चओ हे दे होदे हक मौजूद कोने कोई बेमबूद माफी कल्बी गैरुल्लाह जिक्र करवा तुम भी जिक्र कर ला इलाहा मुझे रब सत आसमान पैदा कया ओ सजल गोठ वारो हिकड़े तबके ते ॿियो ठाहींदा आहियो ॿिए ते टियों ठाहींदा आहियो पर उहो उनजी जेका गारंटी हूंदी आहे कॾहिं त गारंटीअ खां अॻ में ॾार ॾेई विझंदी आहे ऐं कॾहिं त वरी जॾहिं बिल्डिंग जी गारंटी पूरी थींदी आहे हुन में ॾार अची वेंदा ऐं उहा पुराणी थियण लॻंदी आहे हुन ते सीमेंट छणण लॻंदो आहे पर मुंहिंजो रब थो फरमाए मां हेॾा सत आसमान बिना थंब थूणीअ जे ठाहिया ऐं इन्हनि खे हज़ारे साल गुज़री विया आहिनि उन्हनि जे बनावट में ऐं ज़ीनत में को अॼु ताईं फ़र्क़ु न आयो आहे। तवज्जो आहे सभिनी जो हे पहिरियों आसमान बंदो यानी मथियन आसमाननि जा राज़ हेठि न ईंदा हिन खां ॿियो आसमान मुस्लमान सफेद मोतीअ जो ठहियल आहे वरी टियों आसमान लोह जो ठहियल आहे चौथो आसमान ट्रामे जो ठहियल आहे पंजो आसमान चांदीअ जो ठहियल आहे छहों आसमान सॼो सोन जो ठहियल आहे ऐं सतों आसमान मुंहिंजे रब करीम ॻाढ़े याकूत जो ठाहियो आहे। अब चाहे हेॾे न खणी अचो जलसे एतिरो बि तव्हां वटि क़दुरु कोन्हे को चाहे न हलाए बंदि करा महिरबानी क़ुरान था पढ़ूं यार भोग चर्चो त न आहे को माण्हू हिदायत वठनि जिक्र करे चो ला इलाहा इल्लल्लाह दिल थी अर्श सीनो कुर्सी हे
हिरसी ला चई दिल जा खतरा ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह रब करीम फरमायो मरजिल बसर करतैन या कल्ब इलैकल बसर खासिअ व हुवा हसीन रब तो फरमाए ओ दिसण वारा मुझी कुदरत के आसमानन के वरी बदफा दिसुमा रब तो के इजाजत तो ॾियां तो के दिसण जी दावत तो ॾियां मां रब जी तखलीक में किथे को ॾार नजर अचई को ऐब नजर अचई त ॿुधाए जाए पर मुझो रब तो चवे हिया आसमान ॾिसंदो ही दे किथे भी तो के मुझी कुदरत में का कमी नजर नहीं दी वे तर तुझी नजर थक जी वरी तोड़े ही मोटी दी सुभान अल्लाह आयत नंबर 5 में फरमाए वलक़द ज़य्यना अस्समाअ अद-दुनिया बिमसाबीह वजअलना रुजूमन लिश्शयातीन वअअतदना लहुम अज़ाबस-सईर रब साईं तो फरमाए त जेको मां पहिरियों आसमान ठाहियो आ इनखे मां सितारनि सां सिंगारियो आ ऐं इन्हनि सितारनि खे मां ॿिए कम जे लाइ बि पैदा कयो आ इहे शैताननि खे चुटण जा हथियार बि मुंहिंजा भाउरो मुंहिंजा महबूब पंहिंजे असहाबनि सगोरनि सां वेठा असहाबनि जे आॾो हीअं हिकिड़ो सितारो किरियो रोशनी थी वई मुंहिंजे साईं पुछा कयनि ॾियो ख़बर जहालत जे ज़माने में जॾहिं को सितारो ईअं किरंदो हो जियां अॼु बि तव्हां लाट ॾिसंदा आहियो पाण फरमायो न छा चवंदा हुयो चयूं साईं असां चवंदासीं इहो जेको सितारो किरियो आहे को वॾो वाक़ियो थींदो या को वॾो माण्हू मरी वेंदो या वरी को वॾो माण्हू ॼमंदो मुंहिंजे महबूब फरमायो ईअं न आहे इन सितारे जे छड़ण सां को माण्हू ॼमंदो न आहे को मरंदो न आहे पर अचो त तव्हांखे हिकु राज़ ॿुधायां जेको अॻे तव्हां न ॿुधो हूंदो पाण फरमायो मुंहिंजे अचण खां अॻ में इहे शैतान मथे वेंदा ओ पहिरें आसमान ते मलाइकनि जूं ॻाल्हियूं ॿुधींदा छो त अल्लाह पंहिंजो हुकुम पहिरियों सते आसमान वारनि ते लाहींदो आहे सते आसमान वारा मलाइक छहें आसमान वारनि खे ॿुधाईंदा आहिनि वरी छहें वारा पंजे वारनि खे पंजे वारा चोथे वारनि खे चोथे वारा टे वारनि खे टे वारा ॿिए वारनि खे ऐं ॿिए वारा पहिरें आसमान वारनि खे चवंदा आहिनि बा अल्लाह जो हे हुकुम हाणे हीअं कयो पोइ शैतान वेंदा पहिरें आसमान ते मलाइकनि जूं ॻाल्हियूं ॿुधी उनखे वरी माण्हुनि में अचे उबतो करे पेश कंदा मुंहिंजे महबूब फरमायो अॻे इहे शैतान आसमाननि ताईं पुॼंदा
पर जॾहिं खां वठी मां आयो आहियां मुंहिंजे करे शैताननि जो मथे वञण बंदि थी वियो आहे अल्लाह उन्हनि खे मथे वञण खां रोकियो आहे ऐं इहे शैतान जॾहिं अल्लाह जे मलाइकनि जा राज़ ॿुधण वेंदा आहिनि पोइ अल्लाह जा सितारा उन्हनि जे पोयां पवंदा आहिनि जंहिंजे करे शैतान भॼी वेंदा आहिनि हाँ सचल गोठ वारो ये सचल साईं जे नाले सां गोठ सचल सरमस्त जे वाह वाह सचल सारो सच्चा साईं तॾहिं त चयो अथई जंहिं दिल पीता इश्क दा जाम सा दिल मस्तो मस्त मुदाम सचल साईं चयो जंहिं दिल पीता इश्क जाम जंहिं दिल पीता इश्क दा जाम सा दिल मस्तो मस्त मुदाम सा दिल मस्तो मस्त मुदाम सा दिल मस्तो मस्त मुदाम जह दिल पीता इश्क दा जाम जह दिल पीता इश्क दा जाम सा दिल मस्तो मस्त सूली ते मंसूर चढ़ाया ओ सूली ते मंसूर चढ़ाया अनल हक कलाम साईं अनल हक कलाम जय दिल पीता इश्क दा जाम जय दिल पीता इश्क दा जाम सा दिल मस्तो मस्त मुदाम मंसूर जे मुतालिक दस्तगीर बाचा पीर खां पुछो वयो अर्ज़ कयो वयो त ऐ महबूबे सुभानी ॿुधायो मंसूर के जो सूर्य ते चाढ़ियो वयो महबूबे सुभानी फरमायो हुन जो हथ शरीयत जे हथनि खां वधी वियो हो मस्तीअ में अचे वियो हो इन जे करे हुन जो हथ शरीयत जे कैंचीअ सां कटियो वियो पाण फरमाइनि था ॿुधी छॾियो मंसूर मूंखां अॻ में थी वियो आहे जेकॾहिं मुंहिंजे ज़माने में अचे हा मुंहिंजे ज़माने खां अॻ में थियो हू थाबिड़जी पियो हो शरीयत जे मामले में हू किरी पियो हो उन जो जवान अहिड़ो कोन हो जेको हथ खां वठी उथारे हा पाण फरमायूं जेकर असांजे ज़माने में दस्तगीर तो चवे त मंसूर अचे हा ऐं थाबिड़जी किरे हा त मां अब्दुल कादिर जीलानी हथ खां वठी करे बचाए वेझांस दर साईं दे सवे सिपाही ओ दर साईं दे सवे सिपाही सचल खास गुलाम साईं सचल खास गुलाम जय दिल पीता इश्क दा जाम जय दिल पीता इश्क दा जाम सा दिल मस्तो मस्त मुदाम सा दिल मस्तो मस्त मुदाम जय दिल पंजतन पाक हिमायत मेरी ओ पंजतन पाक हिमायत मेरी हसन हुसैन इमाम साईं हसन हुसैन इमाम जय दिल पीता इश्क दा जाम जय दिल पीता इश्क दा जाम सा दिल मस्तो मस्त मुदाम सा दिल मस्तो मस्त मुदाम हथ खणी चओ सुभान अल्लाह ज़ोर सां चओ सुभान अल्लाह ओ शराब जा जाम पीअण वारा अरे रसूल जे इश्क जो जाम पी ॾिस हे शराब तोखे गुमराह कंदो आ रसूल जे इश्क जो जाम अहिड़ो मिलंदो जो सजदे में वेंदे त बि मालिक जा दीदार पियो कंदे छॾियो गुमराहीअ खे घर घाट छॾे आयो केॾियुनि ख़राब हालत
हालतुन में बराड़ी वारा होया छेड़न में होया फसादन में होया बेरोजगारी में होया हाने रब तवा के नवाजो अल्लाह तवा के अमन भी दिनो अल्लाह तवा के दौलत अता फरमाइया गलत रस्ते दे न वञो सेविंग्स अकाउंट न खोल रायो जे करे सेविंग्स अकाउंट खोल रायो था त रब करीम जे राह में खोल रायो रुगो दुनियादारी जे कढ न वञो ऐं इन जो पैसे जो गलत इस्तेमाल न कयो कुछ रब जूं पोयूं नेमतूं याद कयो कहिड़न हालतुन मां कढी तव्हां के कहिड़ी जगह ते पहुचायो थई हाणे सुधरण अव्हां जो कम अव्हां ऐं असां ते रहम करण रब करीम जो कम सभई पढ़ो सल्लल्लाहु अलैका या सलात अब ॾाढा नथा पढ़ो हथ खोलियो मेहरबानी कयो अञा सियारो काथे आयो जो तव्हां अॻे ई हथ बंदि कया सभई पढ़ो सल्लल्लाहु अलैका या मकसद यो जय मुझे मालिक खालिक पंहिंजे अमर सां ये आसमान पैदा कया इन्नमा अमरुहु इदा अराद शैअन अन यकूल लहू कुन फयकून फसुब्हानल्लज़ी बियदिही मलकूतु कुल्लि शैइन व इलैहि तुरजऊन कुन जे अमर सां ये सॼी कायनात पैदा कयई मुसलमानो चए रब जे आसमानन में को ऐब नाहे का डार काने उनमें को तफावत अञा ताईं न आयो अड़े सुहिणे रब जी सुहिणी तखलीक ता कुर्बान वञा उन रब जा एहसान जंहिं तव्हां ऐं असांखे पंहिंजे नूर मां पंहिंजो महबूब पैदा करे मोकिले ॾिनई जे कोई आसमान बनाए सके तो वो पंहिंजे नूर मां महबूब भी बनाए सके तो जोर सां चओ सुभान अल्लाह मता कोई चवे त रसूल रब जे सिफ़ाती नूर मां पैदा कयल अॼु कराची वारो अवां खे ॿुधायूं थो वञाव कंहिं ॿुधायो अथव लाए न मता कोई चवे सिफ़ाती नूर मां महबूब जो नूर ठयो न मुझे मदीने वारे पाण फरमायो या जाबिर इन्नल्लाह ताला खलक कबिल अल अशिया नूर नबीक मिन नूरिही ऐ जाबिर बुधी छड़ जा त अल्लाह ताला ओ सभिनी शयुन जे पैदा करण खां अॻु में तुंहिंजे नबीअ जो नूर पंहिंजे नूर मां पैदा फरमायो हो पंहिंजे नूर मां पंहिंजे सिफ़ाती नूर मां न पर चवे तो पंहिंजी ज़ाती नूर मां रब तुंहिंजे नबीअ जो नूर ठाहियो हो मुसलमानो ये हर शय पोइ ठही अॻ में हसन ऐं हुसैन जे नाने जो नूर मुबारक ठहियो नूर के मञीदा आहियो न ॻाल्हायो त सही आयो बि सभु आशिक मुसलमानो मदीने वारो साईं पाण त नूर आ पर हुन जा बच्चा बि नूर आहिनि अल्लाह जो कसम उन अखियुनि सां ॾिसो त सही जन अखियुनि सां भिटाई साहब मदीने वारे खे ॾिठो
चवे तो माणिक मिट संदो ऊंदाहीअ में सोजरो हशर वेल हिसाब जे छॾे न वेंदो मैं सारियो सॾ कंदो मैं मुंहिंजो को यार लुके चधणी वाह बेटाई मुंहिंजा भाउरो हूअं त मदीने वारो नूर रब फरमायो छा यादि कंदो ओ उजड़ फ़क़ीर ओ चढ़ा फ़क़ीर ओ शेख साहिब ओ सचल ॻोठ वारो ओ गोखर वारो ओ नवाब हुजण वारो ओ गुलाम हुजण वारो ओ सॼी दुनिया वारो मुंहिंजो महबूब नूर मां ठहियल पर छा यादि कंदो अवां बि माण्हू आयो अवां बि इंसान आयो अवां ते थोरो तो कयां त महबूब अहिड़ो थो ॾियाव जो अवां बि इंसान मुंहिंजो रसूल बि इंसानी लिबास में आयो आहे धारियो न आहे अवां सां गॾु वेहण वारो आहे जेका बि तकलीफ़ चवंदोसि अवां जी उते जो उते तकलीफ़ दूर कंदो अवां जेका बि दाह ॾींदोसि मुंहिंजो रसूल मुंहिंजे रब जे तरफ़ां मुख़्तार बणिजी आयो आहे अवां जे दाह जो दाद रसूल करे छॾींदो सुभान अल्लाह ज़रूरत ई कान्हे असां सभु कम कयूं सुभान अल्लाह तव्हां कयो ॿिया कनि हेठियां बि त कुझु चवनि सुभान अल्लाह न बाण पक्का थी विया आहियो अॻियां तव्हां काथे आहियो सही आहे पक्का थी विया न माशा हाणे ॿुधो रसूल अहिड़ो आहे रब चयो अहिड़ो महबूब थो ॾियांव जो धारियो नथो पंहिंजो अथव क़ुरान थो चवे क़ुरान थो चवे लक़द रसूल मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन रऊफुर रहीम छॾे हिते मस्ती कई तो वरी ॻोठ छॾे अचो त मच्छर खाईंदनि ख़बर पवंदनि जेको ॿार मस्ती करे न 2-3 ॾींहं ॻोठ छॾे अचो थोड़े ॾे ख्याल मुंहिंजा भाउरो रब फरमायो लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीना इज़ बअस फ़ीहिम रसूलन मिन अनफुसिहिम यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमह व इन कानू मिन क़ब्लु लफ़ी दलालिम मुबीन अवां मंझा यानी अवां बि इंसान आयो मुंहिंजो रसूल बि इंसानी लिबास में आयो रब चयो थोरो अथव छा यादि कंदो मां कंहिं जिन खे तव्हां ॾे रसूल करे न मोकिलियो आहे मां कंहिं मलाइक खे अवां ॾे रसूल करे न मोकिलियो आहे पर इंसान मां रब जो थोरो पिया यादि कजो अवां बि इंसान आयो मुंहिंजो मोहम्मद मुस्तफ़ा बि इंसान बणिजी आयो रब चयो थोरो अथव तव्हां बि इंसान मुंहिंजो रसूल बि इंसान आयो आहे त हुननि वरी चयो त असां जहिड़ो वो इन में मुंझी पिया तॾहिं त सचल चयो आहे अखरां दे विच जोई अड़िया इश्क दी चाढ़ी मूल न चढ़िया
अखरन में अर्जी नबी रसूल के ॾिसणो थी त इश्क वारी अख सां ॾिस रसूल के ॾिसणो थी त अबू बकर सिद्दीक वारी अख धारणी पवंदई मुझे रसूल वट सब दां खणी दाणी हिकड़े दफे मुझा महबूब पंहिंजे असहाबन सगोरन सां पे वया हिकड़े वण मां ॾाढा पखी निकता उन्हनि मां कुछ पखी लामारा ॾेई रहा ऐं उन्हनि मां हिकिड़ो पखी आयो जेको मुंहिंजे मदीने वारे साईं जे कन मुबारक में कुछ चवण पियो घुरे पंहिंजी ॿोलीअ में ची ची पियो करे मुझे रसूल करीम हुन जी उहा ची ची वारी ॿोली ॿुधी ऐं पंहिंजो मुंहुं मुबारक पंहिंजे असहाबन ॾे करे फरमायो मुंहिंजा असहाबियो जियो क़िबला पाण फरमायो ॿुधायो इन पखीअ जा बच्चा कंहिं खया हिकिड़ो असहाबी आयो अर्ज कई क़िबला मूं खया पाण फरमायो छो अर्ज की ॾाढा वणनि पिया चयुमि त घर वञी पालींदो मान पाण फरमायो न जितों खया अथई उते रखी आहे अव्हां खे बि बच्चा प्यारा आहिनि हिननि पखियुनि खे बि बच्चा प्यारा आहिनि पखी दाह खणी आयो आहे मां मोहम्मद हिन पखीअ जी बि दाह जो दाद थो कयां चओ सुभान जेको पखीअ जी ची ची समझी थो वञे त असांजी सिंधी कीअं न समझंदो छो त उर्सिलतु इलल ख़ल्क़ि काफ़ा मुंहिंजे महबूब पाण ऐलान कयो त मां सॼी काइनात ॾे रसूल बणिजी आयो आहियां मुंहिंजा भाउरो हाणे महीनो मिलाद जो पूरो थी वियो आहे मिलाद में टाइम घुरियो हो मां चयो त हिननि खे थोड़ो पोइ ते कयां मन न वठनि पर चयो त जेका तूं तारीख़ ॾे क़बूल आहे हाणे हे वरी 11 वारो महीनो शुरू थी वियो आहे हाणे अचो त मिलाद बि ॿुधाईंदो वञाव त 11 बि गॾु ॿुधाईंदो वञाव हिकु मौजज़ो मदीने वारे जो मिलाद ऐं ॿी वरी करामत दस्तगीर जी ॿुधाईंदो मिलाद बि कराईंदो वञाव त 11 बि कराईंदो वञाव पर ॿई ओ नालनि में कंहिं न कंहिं जाइ ते मौजज़े ऐं करामत में हिक जहिड़ाई तव्हांखे नज़र ईंदी ईअं न सम्झो त दस्तगीर जो शान मां महबूब सां थो मिलायां न न दस्तगीर जो शान बि इन जे करे वॾो आहे जो मुंहिंजे मोहम्मद करीम जो बचड़ो आहे महबूब वटि ॻाढ़ा पखी आया दस्तगीर बादशाह पीर ॾाढा ज़ोर सां मञो या न यारो अव्हां जी मर्ज़ी असांजो त नारो जिए दस्तगीरा हिननि सभिनि बेसहारनि किननि कोझड़नि जो उन्हनि में किनारो जिए दस्तगीरा महबूबे सुभानी तकरीर प्या फरमाए महबूबे सुभानी जी तकरीर में एडो असर होंदो अल्लाह जो कसम आशिक वजद में अची वेंदा वजद में अची के तवरी जमीन ते किरी पवंदा फतगी दम उड़ाई छड़ींदा पर के वरी एड़ा भी मानू हुंदा जेके ध्यान सां न ॿुधंदा जियां हिते भी आ के ध्यान सां ॿुधनि था के त वरी रोन भी था मां ॾिसां थो मां ॿुधां थो मां अञा करबला तव्हांखे न ॿुधाई आहे मां त महबूब जो शान ऐं रब करीम जी कुदरत जो बयान करे रहियो आहियां तॾहिं बि तव्हांजे अखियुनि मां इश्क़े मुस्तफा में लुढ़क हली रहिया आहिनि मुंहिंजा भाउरो पर के वरी अहिड़ा हूंदा ध्यान सां न ॿुधंदा
दस्तगीर पे तकरीर कई ये ॾिठऊं त कुछ माण्हू ध्यान सां नथा ॿुधन महबूबे सुभानी जलाल में आया पाण फरमायो न ॿुधो त न ॿुधो मूंखे तव्हांजी का परवाह न आहे मुंहिंजो रब मूं ते एॾो महिरबान आहे अवां न ॿुधंदो मुंहिंजी तकरीर ॿुधण जे लाइ रब हाणे जो हाणे सावा पखी मोकिलींदो पखी ईंदा मुंहिंजी तकरीर ॿुधंदा दस्तगीर जुमिलो अञा पूरो मस कयो हीअं सावा सावा पखी आया सावा तोता आया हीअं दस्तगीर जे कचहरीअ ते हीअं टिक हणी बीह रहिया ख़ुदा जो कसम पर न पिया हणन ज़बान न पिया चोरिन मुंहिंजे दिल पर दस्तगीर जी नसीहत पिया ॿुधनि नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे पीर मदीने वारा साईं हजरत जाबिर बिन अब्दुल्लाह ने वरी मौजूदो ॿुधायो मां करामत पहिरियों मदीने वारे साईं वटि पखी आया पोइ महबूबे सुभानी वटि पखी आया हाणे ॿुधो हजरत जाबिर बिन अब्दुल्लाह जंहिंजा बचड़ा मदीने वारे साईं जीअरा कया हा जाबिर बिन अब्दुल्लाह तो चवे त रसूलुल्लाह सां गॾिया असीं वयासीं पे हिकिड़ी खजीअ जे हेठां वेठासीं हीअं ॾिठोसीं त हिकिड़ो कारीगर नांगो अची रहियो आहे असां आशिक हुयासीं चयोसीं अचे बि सिधो साईं ॾिठो हीअं डंडा खणी उथी पियासीं महबूबन पुछा कई त छा आहे अर्ज़ु कयोसीं किबला नांग थो अचे कारी हर नांग पर अचे बि सिधो साईं झंडे थो मुंहिंजे महबूब हीअं निहारे नांगरे ॾिसी फरमायो पाण फरमायो इनखे कुझु बि न चयोसि इहो खाइण नथो अचे पर मां मोहम्मद खे कुझु ॿुधाइण थो अचे मीलाद खे मञण वारो हथ खणी त चओ सुभान अल्लाह मां तव्हांजे करे हिन महिल ताईं बुख ते आहियां 2 बजे मानी खाधी पर हिते अचां नंगर कयां छा थिया पर चयमि तव्हां इंतज़ार न कर आशिक आयो रसूल जा मां आशिकनि खे रंज न कंदो आहियां सभई पढ़ो सल्लल्लाहु वसल्लम अलैका या ओ इन्हें जाना इन्हें माना न रखा गैर इसका लिल्लाहिल हम्द में दुनिया से मुसलमान गया नेमतें बांटता जिस सिमत वो ज़ीशान गया नेमतें बांटता जिस सिमत वो ज़ीशान गया साथ ही मुर्शिद मत का कलमदान गया नेमतें बांटता जिस सिमत वो ज़ीशान गया वाह आला हजरत या नाद साईं खादिम हुसैन रिज़वी भी पंहिंजे अंदाज़ में पढ़ंदो सुभान अल्लाह मां भी पंहिंजे अंदाज़ में पढ़ंदो आहियां रब शल कबूल फरमाइंदो आला हजरत फरमाए ओ आज ले उने की पनाज मदद मांगुन से अरे फिर न मानेंगे कया मत में अगर मान गया नेमतें बांटता जिस सिमत वो ज़ीशान गया
नेमतें बांटता जिस सिमत वो क्यों बंद टिन करोड़न जो आ तव्हां 3 दफ़ा त जो सुभान अल्लाह त फी सबीलिल्लाह ॿुधाए छॾिया। डॉक्टर गुलमुनीर ना आयो, डॉक्टर गुलमुनीर उजण ना आयो अञा। ठीक आ, सलाम चेजो। आला हजरत फरमाए और तुम पर मेरे आका की इनायत न सही नजदियो 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 कलमा पढ़ा ने कभी एहसान गया नेमतें बांटता जिस सिमत वो ज़ीशान गया नेमतें बांटता जिस सिमत वो ज़ीशान गया। साथ ही मुर्शिद मत का कलम दान गया नेमतें बांटता जिस सिमत वो ज़ीशान गया। जाबिर बिन अब्दुल्लाह तो चवे रसूलुल्लाह सा गड वेठा से डिठो से ते को कारियर नांग थोचे हिया गिची मथे थसे फण कढो थो अचे असा चयो से मथा डंगु न साईं जन के हणे महबूबन हिया निमाणा नेण खणी नजरे रहमत निहारे पाण फरमायो ओ जाबिर इनखे न मारियोस छॾियोस इहो खाइण नथो अचे पर मां मुहम्मद खे कुझु ॿुधाइण थो अचे। जाबिर चयो असां मजबूर थी वेही रहिया छा कयूं साईं जो हुकुम थी वियो आशिक खे जीअं हुकुम थींदो आहे तीअं ई कंदो आहे। ज़ोर सां ॻाल्हायो आशिक खे जीअं हुकुम थींदो आहे ॻाल्हायो कोन था जीअं आशिक खे हुकुम थींदो आहे तीअं ई वो तीअं ई कंदो आहे। तव्हां ऐं असांखे रसूलुल्लाह जो कहिड़ो हुकुम आहे वेही पानी पीअंदा कयो तव्हां ऐसा बीही पीअंदा आहियो रसूलुल्लाह जो हुकुम आहे त पाणीअ जो गिलास साॼे हथ में वठंदा कयो अवां असांखे जीअं ईंदो आहे तीअं पी छॾींदा ईअं आहे न आहे। रसूलुल्लाह पहिरियों पाणीअ खे ॾिसंदा हुआ पोइ बिस्मिल्लाह पढ़ी पहिरियों ढुक हणंदा हुआ वात मुबारक खां गिलास परे कंदा हुआ वरी ॿियो ढुक हणंदा हुआ टीह साईअ में हस्बे ज़रूरत पीअंदा हुआ ऐं पाणी पीअण खां पोइ मुंहिंजा महबूब अल्हम्दुलिल्लाह चवंदा ऐं अवां असां बि पाणी पी वेंदा आहियूं। हा बि जाइज़ आहे पर जे जॾहिं सबील जो पाणी हुजे या को रस्ते वेंदे वेहण जी जाइ न मिले या को गिलास न मिले को थांव न मिले त उन ज़रूरत में बि पीअण जाइज़ आहे न त वेही पीअण रसूलुल्लाह जी सुन्नत आहे। आबे ज़मज़म पी बोआ रसूलुल्लाह जो हुकुम आ त पटको बधो पाण फरमाइन था हे पटको मलाइकन जो ताज आ अल्लाह मुझे उम्मत के नसीब फरमायो आ मुझे महबूब फरमायो 5 वक्त नमाज खाग में डंदन लगायो अज डॉक्टर चवन था त फजर जो नाश्तो करे बुर्श कयो ऐं सुमण महिल खाई पी वरी सुमण खाग में बुर्श करे छॾींदा कयो हे दफ़ा था चवनि मुंहिंजे मुहम्मद करीम दवात जी सफ़ाई जो 5 दफ़ा सबक़ ॾिनो आहे करे ॾिसो घणनि बीमारियुनि खां बचंदो अल्लाह जो कसम। हाणे कोरोना में चवनि पिया हथ साबुण सां धो चवनि पिया ॻाल्हायो त सही ऐं सभु पिया धो अचे भव वरितो ॻोठ बि छॾे आयासीं
हित भी मौत तो अचे अची माण्हुनि ज़ोर ॾिना साबुण सां हथ धोअण ते ऐं रसूल जे चवण ते हलो आ त तव्हांखे ॿिए जे चवण ते हलण जी ज़रूरत ई कान आहे ॿिए जे चवण सां हर हर हथ धो पिया हर हर हथ सैनिटाइज कयो पिया पर मुंहिंजा दोस्तो उन्हनि खे बि ख़बर हुई त ॾिसूं त कंहिंजे चवण ते था हलनि रसूल जे चवण ते या असांजे चवण ते हालांकि अल्लाह जो कसम मता हू पाण खे मुहज़िब सम्झंदा हुजनि पर अल्लाह जो रसूल त ईअं फरमाईंदो हो त तव्हां निंड मां उथो त पहिरियों पंहिंजा हथ धोअंदा कयो इएं कंहिं चयो त निंड मां उथी हथ धो मुंहिंजे महबूब त अॻे ॿुधाए छॾियो मुंहिंजे महबूब फरमायो मानी खाइण खां अॻु में हथ धोअंदा कयो पर उहे कपिड़े सां न उघंदा कयो हवा में ख़ुश्क करे छॾींदा कयो छो त कपिड़े सां हथ उघंदो साॻिया जरासीम लॻी वेंदव मुंहिंजे महबूब तव्हांखे भव न ॾिना पर मुंहिंजे मुहम्मद करीम तव्हांखे रुॻो ख़ुशख़बरियूं अदा फरमायूं असांखे बि महबूब ताकीद कयो त मुंहिंजे उम्मत खे टीजार जो न भव न ॾिजो मुंहिंजे उम्मत ते ॾुखियाई न कजो आलिम ओ डॉक्टर ओ इंजीनियर ओ ऑफिसर मुंहिंजे उम्मत सां सुठा हलजो उन्हनि सां नफ़रत वारो रवैयो न रखजो मुंहिंजे उम्मत खे ख़ुशख़बरियूं ॿुधाइजो ज़िक्र करे चओ ला इलाहा नागो आयो मुंहिंजे महबूब जे कन मुबारक जे आॾो ईअं उथी ईअं पुछड़ीअ ते बि ओ सचल ॻोठ वारो ओ मुंहिंजे मुर्शिद कबर वारे सां प्यार करण वारो ओ अल्लाह वारनि जी इज़त करण वारो ईअं कन मुबारक में कुझु अर्ज़ करण लॻो मुझे महबूब जी आदत मुबारक हूंदी हुई त जेको बि साहिल ईंदो हो मुंहिंजा महबूब सॼो पासो न ॾे फेराए ईअं तवजो सां हुनजो अर्ज़ ॿुधंदा उते जो उते अर्ज़ पूरो कंदा हाणे नागो अर्ज़ थो करे मुंहिंजे महबूब उन ॾे मुंहुं करे उनजी सॼी ॻाल्हि ॿुधी ऐं उन सां कुझु ॻाल्हायूं जाबिर साईं तो चवे ॾिठोसीं त नागो हेठि लथो हीअं वरी हलण लॻो असांजे नज़रुनि खां गाइब थी वियो अर्ज़ कयोसीं क़िबलाई छा मंज़र आहे मदीने वारे फरमायो त इहो नागो न हुयो इहो जिन हुयो मूं वटि क़ुरान सिखण आयो हो मां हिनखे क़ुरान पढ़ण सेखारियो आहे वञी ॿियनि जिन्ननि खे क़ुरान पढ़ाईंदो दिल पर दस्तगीर ये मस्जिद में वेठो आ कज़ा ऐं क़द्र जे मुआमले ते तकरीर करे रहियो आ माना जीअं रब खे वणे तीअं करे हाणे मौज़ू दस्तगीर सुणे जो इहो आहे हीअं ख़ल्क़ वेठी आहे हीअं ओच ते छित मां ईअं धड़ाम करे अचे नांग किरियो माण्हू वटि भॻा नांग आयो हेॾे ॾिसो दस्तगीर पंहिंजी जाइ ताईं नचरियो ध्यानु आहे जाइ तां नचरियो नांग आयो हीअं महबूबे सुभाणे जे पेर मुबारक तां चढ़ियो दस्तगीर तकरीर में मसरूफ़ आहे हीअं पिनीअ तां चढ़ंदो हीअं मथे हलंदो आयो ओ ये पेरान पाक जे अंदरां वयो त बि दस्तगीर न पियो टिजे तकरीर में मसरूफ़ नागो आयो ओ इन गिचीअ मां निकितो हीअं वरी हेठि लहंदो हीअं पुछड़ीअ ते बि हीअं मुंहुं करे दस्तगीर सां कुझु ॻाल्हाइण लॻो छा पियो ॻाल्हाए ॿुधायां ॿुधंदव चओ वरी चओ सुभान मञींदा आहियो न मौजज़नि खे करामतुनि खे
मञीदा आहियो न न अचेव सम्झ में त मूंखां पुछजो हाणे जेकॾहिं तव्हां अॼु मां तव्हांजी मोहबत ॾिठी आहे इहो मुमताज़ साईं जो थोरो आहे अयाज़ जो जंहिं तव्हां असांखे पाण में मिलायो आहे ए मुहर्रम में अदे जमाल बि चयो पर मां न अची सघियुसि ठीकु आहे न पर हाणे मां जेका तव्हांजी मोहबत ॾिसां थो वरी चवंदो त मां इंशाअल्लाह ईंदुसि एॾे निहारियो ईअं पुछड़ीअ ते नांग बीठो आहे महबूबे सुभाणे सां ॻाल्हाए अॻो मदीने वारे सां पोइ नांग ॻाल्हाए हाणे हुनजे बचड़े सां थो ॻाल्हाए हुते ॿी ॻाल्हि हिते ॿी ॻाल्हि नांग थो चवे ओ सुहिणा अब्दुल कादिर मां घणनि पीरनि खे ईअं भेॼारियो आहे पर तूं छो न मूंखां डिगे अब्दुल कादिर चयुसि छो डिॼां जॾहिं मां ॻाल्हायां इन मौज़ूअ ते पियो त जीअं करे अल्लाह करे तोखे रब जो अमर थींदो चक हणंदे अमर न थींदी तूं कुझु बि करे न सघंदे मां तोखां छो डिॼां जंहिंजी दिलि में ख़ौफ़ ख़ुदा हूंदो आहे उहो रुॻो रब खां डिॼंदो आहे ॿियनि शयुनि खां न डिॼंदो आहे दस्तगीर चइसि नांग तोखां छो डिॼां डिॼण वारा ॿिया थई तूं त ॿियनि जे लाइ वॾो नांग आहे पर मुंहिंजे आॾो त नंढड़ो जीत आहे मञो या न यारो अवां जी मर्ज़ी असांजो तनारो जिए दस्तगीरा सभिनि बेसहारनि किननि कोझड़नि जो उन्हनि में किनारो जिए दस्तगीरा अखर नव इन्हीअ जे इस्म में अचनि था उहे अॼु बि आशिक़ अखियुनि ते रखनि था इन्हीअ जे इस्म में अचनि था उहे अॼु बि आशिक़ अखियुनि ते रखनि था सियाणा त सम्झी वया लफ़्ज़ लेकिन सियाणा त सम्झी वया लफ़्ज़ लेकिन चरनि जो वीचारो जिए दस्तगीरा मञो या न यारो अवां जी मर्ज़ी असांजो तनारो जिए दस्तगीरा मुंहिंजे महबूब जो वरी मौजज़ो ॿुधो पोइ वरी दस्तगीर जी करामत ॿुधो पोइ अवां जी मर्ज़ी आहे मदीने वारे साईं जी दरबार में हिकु शख्स आयो हुज्जतुल्लाह अलल आलमीन में इहो मौजज़ो मौजूद आहे जंहिंखे यकीन न अचे त मां लाड़काणे में ॾेखारियांसि पर जेकर हले कंहिं कुतुब खाने तां किताब वठे ख़र्च करे त मां हाणे जो हाणे ॾेखारण जे लाइ तयार आहियां छोकिरो आयो माण्हू आयो अर्ज़ अची कई त क़िबला जहालत जे ज़माने में मां पंहिंजी न्याणीअ खे पाण मारियो हो हेॾे ॾिसो अॼु बि माण्हू जाहिल खोड़नि जेके न्याणियुनि खे मारनि था अब न्याणीअ जी शादी न कराइण पोइ हुनखे जीअरे मारणो ॿियो वरी छा आहे ॻाल्हायो त सही सभु न्याणियुनि वारा आहियो न्याणियुनि जा हक़ न ॾियणो बि न्याणियुनि खे मारणो आहे न्याणीअ खे पीउ जी मिल्कियत मां हिसो न ॾियणो बि न्याणीअ खे मारणो आहे भली न्याणीअ जी शादी किथे बि कराए छॾियो उहा पीउ जे मिल्कियत में हक़दार हूंदी आहे पुट जो बि हक़ आहे त न्याणीअ जो बि रसूल हक़ रखियो आहे
हाणे खणी घुटा ॾेई नथा मारनि पर ईअं त माण्हू पंहिंजे नियाणियुनि खे ॼण मारे रहिया आहिनि सभु कुझु पुटनि जे लाइ दुनिया पुटनि जे लाइ धंधा पुटनि जे लाइ हे दुकान पुटनि जे लाइ तालीम पुटनि जे लाइ नियाणियुनि जा हक़ मुस्लमाननि खां विसरी विया पर सचल ॻोठ वारो रसूलुल्लाह फरमायो त यादि रखो जेको मुंहिंजो उम्मती न्याणीअ खे प्यार मां पालींदो न्याणीअ जी परवरिश में तकलीफ़ बर्दाश्त कंदो पंहिंजूं हीअं ॿई आङुरियूं खोले हीअं गॾु करे पाण फरमायो न्याणीअ खे पालण वारो पीउ क़यामत में जन्नत में मां मोहम्मद करीम सां हीअं गॾु हूंदो साईं मां जहालत जे ज़माने में न्याणीअ खे मारियो कीअं हाणे पाण ई ॿुधाई साईं फलाणे जंग में फलाणी वादीअ में ईअं न्याणीअ खे धिको ॾेई मारियो हुयो में सजल ॻोठ वारो हाणे ॿुधायो त हुन न्याणीअ जी कैफ़ियत छा हूंदी जॾहिं पीउ हुनखे जबल तां धिको ॾींदो हूंदो उहा नंढड़ी न्याणी अब्बा अब्बा कंदी वेंदी हूंदी ओ कल्टियूं खाईंदी वेंदी हूंदी हुनजो कंद भॻो हूंदो हुनजा उज़वा भॻा हूंदा वीचारीअ खे जानवर खाई विया हूंदा उहा हुनजा वार उॾामी विया हूंदा कपड़ा लीड़ूं लीड़ूं थी वणनि में टंगिया हूंदा हाणे न्याणीअ खे अरसो त घणो गुज़री वियो आहे पर हुन अची अर्ज़ कयो त या रसूल अल्लाह मुंहिंजी दिलि थी चवे मुंहिंजे दिलि में रहम आयो आहे तो ते कलमो पढ़ियो अथमि मुस्लमान थियो आहियां मां अॻे संग दिलि हुयुमि हाणे रहम दिलि बणिजी पियो आहियां मुंहिंजा क़िबला महिरबानी फरमाए उहा मूंखे मुंहिंजी मुअल न्याणी जीअरी करे ॾेखार त मां पंहिंजे अखियुनि सां ॾिसां मदीने वारो मोल जीआरे सके तो या न थोरो ॻाल्हायो त पाण ईअं न चयोसि यार मूंखों न थींदो क़यामत में हाणे पाण वञी ॼाणजो तुंहिंजी न्याणीअ तुंहिंजो हिसाब थींदो पर मुंहिंजे महबूब जे दर ते जेके बि ईंदा मुंहिंजा महबूब उन्हनि खे ख़ाली न मोटाईंदा पर कुझु न कुझु अता करे छॾींदा छो त रब चयोसि अम्मसाइल फला तनहर ओ मुंहिंजा सोना तुंहिंजे दर ते जेको साइल अची उनखे ख़ाली न मोटाइजांइ छो त ख़ाली उहो मोटाईंदो आहे जंहिं वटि कुझु बि न हुजे मां त तोखे जग जहान जो मालिक करे छॾियो आहे ओ मैं त मालिक ही कहूंगा कि हो मालिक के हबीब यानी महबूब मुहिब मैं नहीं मेरा तेरा वाह क्या जूद करम है शहबत तेरा वाह क्या जूद करम है शहबत तेरा रसूलुल्लाह पाण फरमायोसि हल उहा जाइ हली ॾेखार जिते न्याणीअ खे मारियो हुई मां तोखे तुंहिंजी न्याणी जीअरी करे थो ॾियां खुदा जो कसम आहे मुंहिंजा महबूब उते आया जिते उन पंहिंजी न्याणीअ खे मारियो हो अरसो घणो गुज़री वियो उहा न्याणी ॻरी वई हुई जानवरनि जे पेटनि में अची वई हुई हुनजा लटा लीड़ूं लीड़ूं थी विया वार विखरी विया पर मुंहिंजा महबूब अची ताक़त वारे नबीअ उन जाइ ते बि सॾु कयो ओ फलाणी छोकिरी जीअं जो सॾु थियो सजल ॻोठ वारो छा था सम्झो छोकिरीअ जो वजूद बि न रहियो हो पर मुंहिंजा दोस्त मुंहिंजे रसूल जे सॾ में रब एॾी ताक़त रखी आहे जॾहिं सिज लही वियो ख़ैबर जी जंग तां महबूब मोटिया मक़ाम साहिब वारी जाइ ते मौला अली चयो त क़िबला मां टे परी न पढ़ी आहे
अल्लाह जे रसूल लथल सिज के हुक्म फरमायो लथल सिज वरी टे पारीअ ते अचे बीह रहियो चोॾीअ जे चंड खे चयऊं चंड हली अची कदमनि में पियो ओ मुंहिंजा भाउर मुंहिंजो रसूल वणनि खे सॾे त हलिया अचनि पाणीअ खे पत्थरनि खे सॾे पत्थर पाणीअ ते तरंदा अचनि ॿुधाए त उन रसूल जे सॾ सां कीअं न रब मोहन खे जीआरींदो हूंदो सॾ थियो फलाणी छोकिरी अल्लाह जो कसम उन छोकिरीअ जो वरी वजूद ठही वियो उन में साह पइजी वियो उहे साॻिया कपिड़ा पाइजी विया मुंहिंजा दोस्त उहा साॻी छोकिरी जंहिं उमिरि में पीउ मारियो हुयुसि उन उमिरि में हीअं उन वादीअ मां हलंदी बि पई अचे ऐं सिधी मदीने वारे ॾे पई अचे चवंदी पई अचे लब्बैक वसअदैक या रसूल अल्लाह तव्हां बि चओ लब्बैक या रसूल अल्लाह चओ चओ लब्बैक ज़ोर सां दिल सां इश्क सां लब्बैक लब्बैक जी माना आहे हाज़िर आहियां छोकिरी ईअं चवंदी पई अचे ओ अल्लाह जा रसूल मां हाज़िर आहियां हालांकि हुन न्याणीअ रब जो रसूल कॾहिं ॾिठो बि न हुयो पर अल्लाह जो कसम उनखे ख़बर पइजी वई त जंहिं महबूब जे सॾ जे करे रब मूंखे ज़िंदा कयो आहे पक सां त इहो ई मिठो महबूब मोहम्मद महबूब ॾे अचे भई लब्बैक या रसूल अल्लाह चवंदी पई तव्हां कंहिंजे करे पैदा थिया आहियो ॻाल्हायो महबूब जे सदके साईं मुमताज़ साहब तो चए महबूब जे सदके उन महबूब ॾे न्याणी चवंदी पई अचे लब्बैक या रसूल अल्लाह त तव्हां बि त चवंदा अचो न जीव मदीने जा साईं जीव लब्बैक या रसूल बांग अचे त चवंदा ईंदा कयो न लब्बैक या रसूल तव्हांखे न आहे ख़बर ॻोठनि में न हूंदा हुयो जॾहिं बांग ईंदी हुई त छा असांजा वॾड़ा बांग ॿुधी ईअं न चवंदा लब्बैक या रसूल अल्लाह चवंदा या न कसम अथव रब जो पोइ जॾहिं असांखे लोली लब्बैक या रसूल अल्लाह जी मिलियल आहे त पोइ असां ते फर्ज़ आहे न त नमाज़ में पढ़ो सॾु थींदो आहे रब जो हय्या अल सलात अचो नमाज़ ते हय्या अल फलाह अचो कामयाबी ॾे तव्हां ई न ईंदव त तव्हांजा ॿार कीअं ईंदा ॿार मस्जिद में गोड़ कनि उन्हनि खे मारींदा न कयो उन्हनि खे प्यार सां सेखारींदा कयो घणा माण्हू मां ॾिसंदो आहियां ॿारड़ियुनि में ॿार को गोड़ कंदो उनखे थप्पू हणी मस्जिद मां कढी छॾींदा आहिनि ओ बा मस्जिद मां जो थप्पू हणी कढंदे त इहो ॿीहर ईंदो ॻाल्हायो तंहिंजे करे कॾहिं बि ॿार खे मार न ॾींदा कयो ऐं महबूबनि फरमायो त ॿार खे मुंहं में थप कॾहिं बि न हणंदा ज़िक्र करे चओ ला इलाहा ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छोकरी चवंदी पई अचे लब्बैक या रसूल अल्लाह अल्लाह जा रसूल मां हाज़िर आहियां पाण फरमायो ओ छोकरी जीव क़िबला छोकरी तुंहिंजो पीउ ऐं माउ ईमान आणे चुका ओ छोकरी मां तोखे जीअरो त कयो आहे पर ही बि मुंहिंजो पावर ॿुध जेकॾहिं दिलि चवई मां मोहम्मद तोखे मोकल थो ॾियां छॾे ममातीअ खे वरी हयातीअ में हली आ पीउ सां गॾिजी वञ घर वञी नए सिर ज़िंदगी गुज़ार मां मोहम्मद जी तोखे मोकल आ हे लफ़्ज़ ॿुधजो
न्याणीअ चयो त क़िबला घर कान वेंदमि मां इते ई ठीक आहियां मां वरी साॻी हालत में वञण थी चाहियां पाण फरमायो छो अर्ज़ कई त क़िबला मां पंहिंजे अबे अमड़ जो प्यार बि ॾिसी चुकी आहियां पर जॾहिं खां हिते आई आहियां यानी ममातीअ में आई आहियां ओ मुंहिंजा साईं मुंहिंजे रब मूंखे एॾो त प्यार ॾिनो आहे जो मूंखां अबे ऐं अमड़ जो ॾिनल प्यार बि विसरी वियो आहे मदीने वारे छोकिरी ज़ियारी वरी दस्तगीर जी करामत सुभान अल्लाह दस्तगीर सोने हिकिड़ी औरत आई चीज़े मुझो पुटड़ो वॾो प्यारो अकले तो पुटरा हिनखे त को अलाह जो वली बणायोसि के सबक पढ़ायोसि पाण फरमाए छॾे वञेसि माईअ जे लेखे त को पीर थियणु सवलो आहे थोरो ॻाल्हायो त सही पीर थियणु बि ॾुखियो आहे आलिम थियणु बि ॾुखियो आहे अल्लाह सदको वञा अल्लाह जे वलियन जे शान मुझे मुर्शिद कंबर वारे जो हिकु दफ़ो दीदार करे त ॾिस सभिनी अल्लाह जे वलियन जो पंहिंजो पंहिंजो रंग आहे साईं मौलाना मोहम्मद इलियास कादरी जो रंग ॾिस वाह जेकर कंबर वारे साईं जो रंग ॾिस वाह अल्लाह तव्हां त खुश नसीब आहियो मुंहिंजे साईं जी रिहाइश में तव्हां जे वेझो थी वई आहे ज़रूरत में तकलीफ़ में वञी मुंहिंजे साईं जो दीदार कंदा कयो अरे तव्हां जे लाइ त ॼणे गाज़ी ॻोठ बि कंबर बणिजी वियो सैयद जो हिकु दफ़ो दीदार कयो उनजे बच्चन जो दीदार कयो पर जेकॾहिं दीदार न करे सघिया आहियो सैयद जी सिक सीने में अथव या सिक बि तव्हांखे जन्नत में पुॼाए साईं ने छोकरे के त पढ़ायोसि को वली कयोसि पाण पर में छॾे वञे त अलाह कंदो थींदो मां वरी घणनि ॾियारनि खां पोइ आई त पुट जो समाव लही अचां हीअं अची ॾिठई त दस्तगीर सुहिणे जे आॾो भुॻल मुर्गी पई आहे ऐं मानी पई आहे साईं पाण उहे कुकड़ जो बोड़ वेठो पियो खाए छा था सम्झो सिंधी कुकड़ सचो कयो चओ त तव्हां चओ था त हुई कोन था इहो खाऊं न सचो कयो न सचो कुकड़ सुभाणे लाइ छाजे लाइ कयो ॻोठ वञो त इहे सचियूं शयूं खाईंदा कयो साईं हे पाण वेठो तो मुर्गियूं खाए हा पर पुट बि ॾिसी आहे पुट ॾे आई ॾिठई त पुट वरी पाणीअ में ॿोड़े सुकल टुकर वेठो खाए कावड़ में मोटी साईं कहिड़ो न पाण ॿोड़ थो खाए मुर्गियूं थो खाए मुंहिंजो पुट सुकल टुकर थो चॿाड़े साईं उन मुर्गीअ जे हॾनि ते हथ मुबारक घुमाए फरमायो क़ूमी बिइज़्निल्लाहिल्लज़ी युहयिल इज़ाम व हिय रमीम ऐ मुर्गी उन अल्लाह जे नाले सां उथ जेको अल्लाह क़यामत में गरल हॾनि खे बि जियारींदो अल्लाह जो कसम आहे कुकड़ उथी बीह रही पाण फरमायो अमर तकड़ न कर जॾहिं तुंहिंजो पुट बि हिन मंज़िल ते पहुचंदो त कुकड़ जा बोड़ खाईंदो अल्लाह अखर नवाई नहीं अचे इसम में अचने था उहे अज बि आशिका अखियुनि ते रखने था अखियुनि ते रखने था सियाणा त समझी वया लफ्ज़ लेकिन चरन जो बेचारो जिए दस्तगीरा मञो या न यारो जिया हाणे हिकिड़ो मौजज़ो मदीने वारे जो ॿुधो आख़िरी ॻाल्हि
उन खां पोइ वरी हिकिड़ी नंढड़ी करामत पंहिंजे मुर्शिद जी ॿुधाया तकरीर खे ख़तम कया मुंहिंजा महबूब हज तां मोटिया हिकिड़ो ॿार मुंहिंजे साईं जी दरबार में खणी आया अर्ज़ कयूं त क़िबला आहे नथो ॻाल्हाए गुंगो आहे क़िबला हिनखे महिरबानी कयो त ॻाल्हाए मुंहिंजे महबूब मदीने वारे साईं उन छोकरे खे फरमायो पुट अल्लाह जो नालो वठ अल्लाह जी तस्बीह बयान कर मां केर आया चई साईं अल्लाह अकेलो आ मां ॾिसां थो तूं मोहम्मद अल्लाह जो रसूल मुझे महबूब गूंगन खां बि ॻाल्हि ज़ोर सां दस्तगीर सुहिणो हिकिड़े बीमार जी तबियत पुछण आया साईं खे चयूं त क़िबला हीअ असां वटि एक कबूतरिया 6 महीना गुजरिया त आना नथी ॾे ऐं क़िबला ये बुलबुल जो कम बोलणा हीअ वरी बोलण खां बस थी वई आहे हीअ गूंगी आहे हीअ आना नथी ॾे दस्तगीर आयो हीअं कबूतरीअ ते हथड़ो घुमाए चयसि कबूतरी पंहिंजे माल ऐं पंहिंजे आनन सां छो नथी अलाह जे मखलूक खे फ़ाइदो पहुचाए उते ही आना ॾियण शुरू कयूं उन बुलबुल ॾे आया पाण फरमाए छो नथी बोले तुंहिंजे ॿोलीअ जे लाइ माण्हू सिकी मुआन हाणे ॿियो न बोल अल्लाह जी तस्बीह बोल उते ही उहा बुलबुल पंहिंजे ॿोलीअ में चवे पई सुभान अल्लाह असां फकीरो खुश नसीब आयूं अल्लाह वारन जा गुलाम आयूं ये असा बीठा से बेपारी जो टाइम आ दरबार आलिया कंबर शरीफ में होया से एकरो बालो मुझे साईं कंबर वारे वट खणी आया गालाण बोलाण जेड़ो होयो पर चयो साईं गालाए बोलाए न तो सके दुआ कयो स गालाए मुझे कंबर वारे साईं उनके ॿियो कुछ न चयो पाण फरमायो पुट चओ अल्लाह उन नंढड़े ॿार अल्लाह जे वलीअ जी ज़बान मां निकतल लफ़्ज़ उचारियो सभिनी ॿुधो त उहो नंढड़ो ॿार जंहिं कॾहिं बि न ॻाल्हायो उहो चवे पियो अल्लाह अल्लाह ज़िक्र करे चओ अल्लाह अल्लाह वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन यार जिंदा सुबत बाकी जियरा आयूं त वरी कॾहिं मिलंदासे अल्लाह साईं मुमताज़ साहब खे हयाती ॾे अदे मोहम्मद अयाज़ खे बि रब वधाए ऐं अवां सभिनी खे रब करीम ख़ुशि रखे आबाद हाणे तकड़ न कयो लाड़काने मो आया आहियूं को कदर त कयो तव्हां ते ॾाढा सुखिया आहियो जन हालतुनि में असां होॾे कम था कयूं न त उहो असांखे ख़बर आहे ॿाराड़ियुनि जा तव्हांखे ख़बर आहे त ॿाराड़ियुनि जी छा हालत आहे राति जो गुगु हूंदे रोड रस्ता भगल या आहे न आहे तालीम चट सेहत जी सहूलत कान पोइ बि शाबस नथा ॾियो मूंखे ॾिसी त सम्झी विया हूंदो त वाकई ॿाराड़ी जा हाल पूरा आहे या न आहे सो उन्हनि हालतुनि में था कयूं मां उन मस्जिद में जुमो पढ़ाइण वेंदो आहियां ॿाराड़ीअ में मूंखे शहर में बि घणा माण्हू चवंदा आहिनि आफरूं ईंदियूं आहिनि बाक़ाइदे पर मां सभु छॾे उन ॻोठ में वेंदो आहियां जिते अञा ताईं मस्जिद खे मुनारा कोन्हनि मस्जिद खे पलस्तर कोन्हे ॿाहिरां गारे ते मस्जिद मुंहिंजी ठहियल आहे वुज़ू करण जी बि जाइ कान्हे माण्हू वुज़ू नलके तां कंदा अल्लाह जो कसम आहे पर असां
महबूब जे मोहब्बत में वञी ऐं ग़रीब ना छो त मूंखे ग़रीब ॾाढा वणंदा मां पाण ग़रीब आहियां मूंखे ग़रीब ॾाढा पसंदि आहिनि चवंदो आहिनि ग़रीबनि जी दुआ लॻी वेंदी न ऐं इहे ग़रीब जेकॾहिं असां सां मोहब्बत कनि था ऐं परे परे को माण्हू उते वाइज़ थींदा हितां त कुझु बि न आहे मूं वटि तमामु घणी जमात आहे पर उहे सभु मिसकीन आहिनि वीचारा वॾी ॻाल्हि त असां वटि लाउड स्पीकर बि अहिड़ो न आहे जो परे परे ताईं आवाज़ वञे मुक़ाबले जो दौर आहे पर असां पोइ बि उहे चैलेंज जो क़बूल करे उते ॻोठ में कमु कयूं था पिया अलाह तव्हांखे ख़ुशि रखे आबाद रखे इनशा अल्लाह कंहिं ॿिए दफ़े ईंदासीं पर फ़क़ीर मूंसां गॾियल आयो आहे इहो हिकिड़ी नात त पढ़े ॿुधंदव दाद बि ॾींदव दाद सम्झो था वॾा सियाणा थी विया पर हे दोस्त चयो आहे त थोरी करबला जी झलक ॿुधाए उहो त ॿुधायांव खणी पर ॾिसां त मूंखे कीअं था दाद ॾियो फ़क़ीर जो कहिड़ो दाद कंदव जॾहिं मुंहिंजो इमाम हुसैन करबला में शहीद थियो 28 रजब ते सन 60 हिजरीअ में मुंहिंजो हुसैन करबला मां निकितो काई तारीख़ थकरी त न पिया आहियो न सची ॻाल्हि ॿुधायो मां आचर जी राति इन जे लाइ ॾिनी त जीअं तव्हां वटि जलसो आसानी सां कयूं तव्हांजो कमु थियो मुंहिंजो कोन थियो यार वयासीं मुंहिंजो नंढो तबियत में सही न आहे वयासीं नेशनल मेडिकल सेंटर ते वॾा ख़र्चनि हिते जो वरी छा अल्लाह जो कसम हा भाउ उहे पैसा ॾेई हलिया आयासीं मिलियो बि कुझु कोन उहे उते जो ते अहिड़ा खाने में रखियूं असांखे पनो ॾिनो ख़ाली असां इन में ख़ुशि रहिया बाबा इहा सिर्फ़ मिली आहे वेहारे ला कढी छॾियऊं ॾिसी वियासीं सम्झ में कोन आहिनि ॻाल्हि चई असांजी सूमर ते अचिजो ख़र्चो वरी अहिड़ो ॿुधायूं जो अरवाह खॼी वियो आहे हाणे वञूं था ॻोठ अलाह असां ग़रीबनि जो अलाह सो इमाम हुसैन आली मकाम 28 रजब ते सन 60 जी मां निकितो हाणे ॿुधो मदीने मां सॼो शाबान रमज़ान शवाल ज़ुल्क़ाद ज़ुल्हज 5 महीना ऐं 10 ॾियारा मुहर्रम जा 10 ॾियार इमाम हुसैन शहीद थियो 29 रजब ॿधोस या 3 माना 5 महीना 12 ॾियारा मुंहिंजे हुसैन सां बचड़ा साण हुया कहिड़ो अदा गैरतमंद सां बचा बि साण हुजनि ऐं पंहिंजो अबाणो शहर बि न हुजे ऐं गैरतमंद निंड कंदो ॻाल्हायो न मुंहिंजे हुसैन खां वधीक केरु गैरतमंद बचड़ा साण हुयसि करबला में मुंहिंजे साईं 5 महीननि में निंड न कई ठाहे पर जंहिं ॾींहुं शहीद थियो न मुंहिंजे हुसैन जो सिर मुबारक धार थियो धड़ धार थियो इमाम बाकर जो फरमान आहे मुंहिंजे ॾाॾे साईं हुसैन जे जिस्म ते 33 तीरनि जा ज़ख़्म हुया ऐं 34 तलवारनि जा धक लॻल हा मुंहिंजो हुसैन पाण ते शहीद ऐं बचड़ा बि चौधारी कुठा पिया अथसि ज़हरा जे बाग जा गुल पती पती लॻा पिया हीअं जो मंज़र हीअं हिकिड़े आशिक़ ॾिठो चई त हुसैन ॼण निंड त 5 महीननि में अॼु कई चुरे ई नथो जंहिं जेको निंड हूंदो न होॾे पखो ॿोड़े कबो आहे त जी हवा लॻेसि त निंड सुठी अचे पर हे आशिक़ कहिड़ो मंज़र पाइनि पियो ॿुधंदव कराचीअ में था रहो तॾहिं थो ॿुधायां सम्झंदव आशिक़ थो चवे त हवा खे बि मुंहिंजो नियापो ॾियो त हाणे तेज़ न घुले मुंहिंजो हुसैन 5 महीननि खां पोइ सुतो आहे मतां मुंहिंजो हुसैन जी निंड फिटी आशिक़ चयो आहे कहे दो हवा से जाकर अब शोर ना करे कहे दो हवा से जाकर अब शोर ना करे कहे दो
से जाकर अब शोर न करे, अब शोर न करे। तैबा से करबला तक सोया नहीं हुसैन, तैबा से करबला तक सोया नहीं हुसैन। ॿियो बंदि 2 करोड़नि जो तव्हां 2 दफ़ा चओ सुभान अल्लाह फी सबीलिल्लाह ॿुधाए छॾिया। मुझसे मेरे हुसैन का न पूछ हौसला, न पूछ हौसला। जितने भी दर्द आए रोया नहीं हुसैन, जितने भी दर्द आए रोया नहीं हुसैन। सही चादर रिदा चइबो चादर अरबी चादर हिकिड़ी इहा आहे जेका हेठो विछाए था ॾियो, इहा हर विछाइण सां मेरी थींदी आहे। ॿी चादर हूंदी जेका तव्हां सां बि वेड़ींदा आहियूं, उहा बि इस्तेमालु करण सां मेरी थींदी आहे। 3 न्याणियूं पाईंदियूं आहिनि, उहा बि चादर मेरी थींदी आहे। पर आशिक चवे थो त दीन जी रिदा जेका आहे न, उन ते बि यज़ीद निभा के दाग करे विधा। आशिक तो चवे हाकिम रिदाए दीन पर वो दाग तो दिखा, अरे वो दाग तो दिखा, जिसको लहू से अपने धोया नहीं हुसैन। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, दिल सा वो दिल ही क्या कि जिसमें समोया नहीं हुसैन। इन वक्त मां जरो फकीर हिकिड़ी नात पढ़ंदो पर हिक में ड्रवण आयो। हा केड़ा खर्चन केड़ा खफान इन फकीरन जी दुआ थी दवा ॾिजी वेंदो। फकीर अहमद अली साहब तव्हां जाॾो हिकिड़ी नात पेश कंदो ऐं मुंहिंजे मुर्शिद कंबरवार जी मनक़बत पेश कंदो। अल्लाह